अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी, किताब आहे ज़ेबुन्निसा, तवील कहाणी, कहाणीकार महमूद मुग़ल, क़िस्त चौथी। अमां जे मुंहं ते माठ हुई। ॻाल्हि ॿुधण साण उहा चुप थी वई हुई। ॿार मदरसे वियल हुआ, जाऊ बि घर कोन हो, हुननि सां ई निकितल हो। शाम शुरू थी हुई, अङण में पाछा लड़िया हुआ। तुंहिंजो आवाज़ु ज़ोर हो या घटि? हुन माठ टोड़ी। मां सम्झियमि कोन। ज़बरो हो या मुनासिबु? अलाए, मुंहिंजे ख़्याल में तेज़ हूंदो। संदसि साथियुनि लाइ ॿुधो हूंदो, अलाए न। मुंहिंजे ख़्याल में त ॿुधो हूंदाऊं। हू जे अकेलो आयो हो त संदसि उहो ई मक़सदु हूंदो त तव्हां सां अकेलो ॻाल्हाए। हुननि खे पर भरो छॾे आयो हूंदो। हा, मूं ॾिठा त कोन हा। ॿिया माण्हू हा न को, उन महिल त कोन हुआ। उहो चङो थियो, हाउ माउ टरियल हुई। जे हुजे बि हा त कहिड़ो फ़र्क़ु पए पियो मां? मूंखे हुनखे 7 सुरियूं ॿुधाइणियूं हुयूं, हर हाल में ॿुधायां। धीअ धणाईअ मां, कुझु लिहाज़ कर। अहिड़ो छा थी कयां मां? ईअं नियाणियूं न ॻाल्हाईंदियूं आहिनि। नियाणियुनि सां बि ईअं न ॻाल्हाइबो आहे मां। हुनजो कमु कहिड़ो हो मूंसां? वक़ूफ़दार ज़ेबू, हू मर्द माण्हू आहे। मर्द माण्हुनि जा 1000 कम हूंदा आहिनि। 20 बहाना ॼाणंदा आहिनि। निकिरण जा समय घस जाचे, पोइ सूरत हाल में दाख़िल थींदा आहिनि। औरत त अबोझ हूंदी आहे। जितां दाख़िल थिए उतां ई सही सिधी वापसि मोटे त लखु खटियाई। हाणे ईअं बि न आहे अमां, अॼु जी औरत ईअं न आहे। पर लॻी विया अथसि छा मड़? अमां बि तबाही थी वई। या सिंग निकिता अथसि? तुंहिंजो बि मथो ख़राबु थी वियो आहे। अजायो एॾो उॾर न। चयमि न, वक़ूफ़ कर, वक़ूफ़। हिन घर में रुॻो मां ई छो बेवकूफ़ आहियां अमां? मां रोअण हारकी थी वियुमि। तूं आहीं त अलाए कहिड़ियूं आलमनि फाज़लनि वारियूं ॻाल्हियूं कंदी आहीं। नंढड़ा ॿार आहिनि त उहे पिया जहिड़ो तक़रीरूं कनि, हिक ॿिए खे सम्झनि। हिकिड़ी मां ई अहिड़ी वाइड़ी छो आहियां अमां? हिन मूंखे ॿाहुनि में जकड़ियो, पंहिंजे सीने सां लाहींदे चयाईं, जवानी वक़ूफ़ खे साण न खणंदी आहे चरी। इन करे पोढ़ा ऐं ॿार या त अक़लमंद हूंदा अथई या चरिया। जवानी बसि चरी हूंदी आहे। अकुल साण खणणु खेसि ईंदो न आहे। तॾहिं त एतिरा ग़लति फ़ैसिला जवानीअ में थींदा आहिनि। तूं हाणे ॿार न आहीं, न मूं जेतिरी आहीं, विच में आहीं त बसि उहो ईअं ई थींदो। मां बि तुंहिंजी उमिरि में तूं जहिड़ी हुअसि। मूं वटि वरी कहिड़ो अकुल जा भंडार हूंदा हुआ। तुंहिंजी ॿोली हाणे मटी आहे अमां। मूं संदसि कच्छ में मथो रखियो। अॻे त तूं अहिड़ा अदबी ऐं दिमाग़ हणंदड़ जुमिला कोन ॻाल्हाईंदी हुईअं। अॻे मां अहिड़ी हुअसि छा ज़ेबुल? संदसि मुंहुं सख़्तु थी वियो। मुंहिंजे मथे खे पंहिंजे कच्छ में ठीकु तरह सां रखंदे हिन झुकी मुंहिंजी पेशानी चुमी। माण्हूअ खे बरबजी बि ख़लकियो अथई ज़ेबुनिसा। जे मटिजे त हिकु लहज़े मंझि मटिजो वञे, ऐं जे न बदिले त सालनि जा साल बसि ॻहंदो रहे। मुंहिंजा वार संवारियाईं, मूंखे आसीस लॻणु लॻो। अखियूं बंदि कंदे ॻाल्हायमि। वरियनि जा वरिया साॻियो माण्हू हिकु लहज़े मंझि कीअं मटिजंदो अमां? जीअं मां मटियसि। हिन हिकदमि बराणियो। जीअं मां मटियसि अमां? मुंहिंजूं अखियूं खुली वयूं। संदसि चहिरो सदाईं जंहिं सांवरो हो। चुमी ॾियण खां पोइ बि हुन मुंहुं मथे न कयो हो। संदसि वारनि में उहा ई तेल जी सुराण हुई। ऐं तूं छा ते मटीअं अमां? मूं गौर सां ॾांहुंसि ॾिठो। उहा सिधी थी वेठी। अंदर में ओपराइप लही आयमि। ज़ेबुल, हिन वॾो साहु खयों। तुंहिंजो पीउ पियो चवंदो हो। मां बि पई हिकु कन खां ॿुधी ॿिए कन खां कढी छॾींदी हुअसि। हिन वारे अलाए छो ॼण ॿियो कनु बंदि थी वियो। हिकिड़े कन मां जो ॻाल्हि दिमाग़ में वई त फासी वई, ॿिए कन मां निकिती ई कोन। बसि जहिड़ो जकड़े छॾियईं। बाबा सोरी कई आहे मां। कंदो आहे छा? हुन ॻाल्हि कटी। मर्द माण्हू माज़रत कंदो आहे छा? ख़फ़ीफ़ मुर्की। मर्द खे माफ़ी वठणु न ईंदी आहे। हू बसि परचाए जिंदु छॾाईंदो आहे। परचाइण माफ़ी हूंदो आहे अमां? न, पर हू त ईअं ई सम्झंदो आहे। हुन मुंहिंजे वारनि में न फेरिया। मर्द खे अलाए केतिरियूं शयूं सॼी उमिरि सम्झ में न ईंदियूं अथई ज़ेबुल। बसि रुॻो खेसि ईअं लॻंदो आहे त ॼण हू सभु पियो सम्झे, ऐं औरतूं उन में ख़ुशि बि हूंदियूं आहिनि त हू पंहिंजे मॻीअ में ई टिलंदो रहे।
जे सम्झणु शुरू कयई त वॾी मुसीबत कंदो। ओचितो मूंखे ख़्यालु अची वियो, बाबा सां लालण वारी ॻाल्हि कयूं अमां या न कयूं? फ़िलहालु नथा कयूं अमां। मुंहिंजे ख़्याल में त हाणे हू अॻ भराई न कंदो। तुंहिंजा तारा सुझनिसि था। खड़के ते ध्यानु छिकिजी वियो। जावेद तकिड़ो तकिड़ो घर में घिड़ियो ऐं सिधो कमरे ॾांहुं वियो। तेज़ीअ में हो, पर संदसि फाटल कपिड़ा नज़र अची विया हुआ, ॼणो किथां धकिजी आयो हो। अमां हिकदमि हुन ॾांहुं डोड़ी हुई। जावेद, छा थियो? मूंखे कच्छ मां कुहयईं त मां पासीरी थी वई हुअसि। ज़रे घटि किरंदे किरंदे बचियसि। उथी संदनि पोयां भॻसि। ॿिए कमरे में जावेद कमीस लाहे मटाई ॿी पाए रहियो हो। लथल कमीस जी ॿांह फाटल हुई, थोरा रत जा निशान बि हुआ। किरी पियो हुउसि साइकिल तां। हिन अखियूं चोरायूं, पर सभु ठीकु आहे। हीउ त मदरसे जो टाइम आहे। अमां खेसि ॿांह खां झलियो। साइकिल ते तो छा पियो कयो? हिन ॿांह छॾाई। दोस्त जी हुई, मिड़े चकर पियो ॾिनमि। चकर? मां हैरान थी वियसि। मदरसे में चकर? मदरसे में न, हिन धुणकियो। मदरसे खां ॿाहिरि। दोस्त साइकिल खणी आयो हो। उन ते चकर पियो ॾिनमि। चेन में कुझु फाथो हो। मां किरी पियुसि। अमां संदसि कमीस जाचे रही हुई। तुंहिंजी ॿांह एतिरी डिघी थी वई आहे जाऊ, जो उहा हाणे चेन में फासण लॻी आहे। मूं ॿांह चई छा अमां? हिन कावड़ियल अंदाज़ में चयो। मूं चयो, अलाए छा फाथो हो, बसि साइकिल कंट्रोल मां निकिरी वई। ॾेखार, किथे धकु लॻो अथई? ॾेखार। मूं संदसि ॿांह झली। हुन छॾाए वरिती। बसि हिते ई आहे ॿांह में धकु। कंहिंसां विड़ी आयो आहीं? अमां हाणे मथां चढ़ी आई हुअसि। कंहिंसां विढ़ंदुसि? हिन लापरवाहीअ सां चयो। ॿुधायमि त सही, साइकिल तां किरियो आहियां। ओचिती झड़प ॾेई अमां खणी खेसि ॻिथड़ खां झलियो। जावेद खे कुझु सम्झ में न आयो। अमां वञी खेसि भित में हयूं। कंहिंखे थो चरियो ठाहीं? चरीअ जा पुट? हां, छा थो सम्झी? असीं एॾो ओल जुलुल, हूं एॾो बेवकूफ़ हूं, छो थो कूड़ ॻाल्हाईं? हुन पाण खे संभालियो ऐं छॾाइण जी कोशिशि कई। छॾ अमां, छॾ, मां कूड़ नथो ॻाल्हायां। अमां खे एॾी कावड़ में ॾिसंदे मां विच में पियसि। अमां घुटो अची वेंदुसि, मरी न पवे, छॾीसि अमां। हिन मूंखे बि धिको ॾेई परे करे छॾियो। उको ई मरे वञी। छॾ तूं ज़ेबुल, अहिड़े गंदे बेज़े खां टोकरी ख़ाली चङी आहे। ॻुठाणी औरत हुई, मतारी हुई। मां त हथु विझी न सघीमांसि। हिन जावेद खे भित में रुंबियो। सच ॻाल्हाए, सची ॻाल्हि कर, छॾे ॾींदीमांइ। कूड़ हणंदे रतो रत कंदीमांइ। अञा त ॿांह ते चुट आहिनि, पोइ सॼो निशान थी वेंदे। मूंखे अमां जी कावड़ सम्झ में न पई आई। हीअ अॼुकल्ह कहिड़ी मौसम वरी हुई। सभु कुझु जहिड़ो खन पल में थी रहियो हो। जावेद जी हालति ख़राबु हुई। हू पाण खे छॾाइण लाइ जतन पियो करे, छॾाए न पियो सघे। हेॾां अमां जो पारो सख़्तु चढ़ियल हो। उहा अमां जेके 5 मिंट पहिरीं मूंखे पंहिंजे हंज में विहारियो वेठी हुई, जावेद जो जुमिलो मुकमल न थियो हो ऐं ज़पका थी विया हुआ। अमां 3-4 चमाटूं गॾे वहाए कढियसि। जावेद हेठि किरी पियो ऐं रोअण लॻो। मूंखे कुझु बि सम्झ में न पियो आयो। अमां रड़कंदे चयो, ज़ाहिद साइकिल ते ही 2000 खणी आयो हो छा? हिन मुठि खोली। कुझु नोट मुड़ियल टुड़ियल संदसि तरीअ ते हुआ। हाणे चइजांइ त ही मुंहिंजा न आहिनि, माणे कमाइणु शुरू कयो आहे न। जावेद सॼो काराइटिजी वियो, मुंहुं लही वियुसि। हिन ज़ोर ज़ोर सां रोअणु शुरू कयो। अमां मूं ॾे निहारियो। 2000 कमाए आयो आहे साहब, जुआ में। पक उते कंहिंसां जहिड़ो थियो अथसि, तॾहिं ॿांह बि फाटी आहे, रतु बि वियो आहे, पर अथसि शाबसि, पैसा सो बचाए खणी आयो आहे। हिन जावेद ॾांहुं निहारियो। जावेद का बि वरंदी न पियो ॾिनी। मुंहिंजो त वात ई पटिजी वियो हो। घर में घिड़ियो हो ऐं मूंखे शक पियो हो, ज़ेबुल, तकड़ में किलीअ तां कमीस लाहे मटायई त सही, पर फाटल कमीस मां रक़म कढी न आहे सघियो। पुछींसि, मां सच थी चवां या कूड़? मां छा पुछां? पुछण लाइ बचियो ई छा हो? त मुंहिंजा जुआरी पुट, हाणे तुंहिंजो मां छा कयां? हां, अमां खेसि ॿांह खां झले उथारियो।
ॿुधायईं पिणे खे त करई सिधो रवानो दुनिया जा धिका खाइण लाइ। हू रोई पियो, हथ जोड़ींदे इनकार कयईं त न ॿुधायोसि। न पर तूं जो ही रोज़ु रोज़ु भेनरुनि जो ॾाज ठाहिण लाइ रक़म खयो पियो अची, सा त तुंहिंजे पीउ खे ख़बर पए न। सुॾकंदे हिन चयो, आईंदे कोन कंदुसि। छा कोन कंदुसि? अमां गजगोड़ कई। जुआ कोन कंदुसि। कंहिंसां रहंदो आहीं? लालण सां। लालण ऐं ॿिया ज़ाहिद वारा। उहो ई ज़ाहिद जंहिंजी साइकिल आहे, ज़हीरा जो पुटु। जावेद हाकार में कंधु लोॾियो। ॾिस जाऊ, तूं शुक्र कर त मदरसे जो टाइम आहे ऐं ॿई नंढा घर कोन्हनि, न त उन्हनि जे साम्हूं बेइज़तो थी हा त सॼी उमिरि कंधु न खणी सघी हा। इन में बि का भलाई आहे जो अकेली मार खाधी अथई, पर इहो यादि रखजांइ, जे न मुड़िए त उन्हनि साम्हूं बि खल लाहींदीमांइ। हिन ॿाहुनि सां मुंहुं ॿियो न कंदुसि आईंदे। अमां जूं अखियूं भरिजी आयूं। कंधु ॿिए पासे फेरींदे चयाईं, मुंहिंजो अंदरु साड़ियो अथई, मां कहिड़ी दुआ ॾियां? अलाह करे छल ईअं आईंदे न करी। मूंखे बि साह में होरा खोरा महसूसु थी रही हुई। मुंहिंजो भाउ हो, धक लॻल हुअसि, मथां 4-5 थफूं। ज़ेबुल वञी हथ मुंहुं धोराईंसि, डेटोल सां ज़ख़्म साफ़ करींसि, ॾिस मतां तुंहिंजे छुहा ते सुधरी वञे। उहो तकड़ी मुड़ी ऐं ॿाहिरि निकिरी वई। मां ऐं जावेद हिक ॿिए खे ॾिसंदा रहिजी विया हुआसीं। अलाए छा थी वियो मुंहिंजे भाउ खे, उहो अॻु अहिड़ो त कोन हो। पटी कंदे संदसि हल्का सल्का सुॾका हली रहिया हुआ। मुंहिंजे सम्झ में न पिए आयो त खेसि छा चवां। मुंहुं सुॼो पियो हुअसि। अमां ॿाहिरि वञी चुकी हुई। धकु कीअं लॻो अथई? हुन वरंदी कान ॾिनी। मूं संदसि ॿांह खे साफ़ु कयो पिए, जंहिं ते मिटी लॻी हुई। कपिड़नि ते बि रत जे दाग़नि वटि मिटी लॻल हुई। माना हू या त पट ते किरियो आहे या हुन लेथड़ियूं पातियूं आहिनि। थी सघे थो त कंहिं घेलियो वियो हुजेसि। अमां खे दांह मूं न ॾिनी आहे छा? अमां खे दांह मूं ॾिनी आहे छा जो मूंखे वरंदी नथो ॾिए? हिन वरी बि कुझु न कुझु। मां बि तवाई पई थियसि। सम्झी छा थो लाड साहिब? वञी खॾ में पओ। हिकिड़ो त चङाई थी कयां, मथां वरी नखरा। ज़ाहिद साईं जहिड़ो थियो। हुन आहिस्ते जवाबु ॾिनो। छा ते? बाज़ी खटी हुई मांसि उन ते। न पर हू त तुंहिंजो दोस्त आहे। हू छो कावड़ियो? भेची न हो, मुखालिफ़ हो। मूं भेची पहिरियों भेरो ॿुधो। हू सम्झी वियो। भेची माना साथी। साथी न हो मुंहिंजो, बसि पैसा लॻायाईं पे। ॿोलीअ मां अंदाज़ो थिए पियो त मुंहिंजो भाउ उन माहौल जे रंग में केसीं ताईं रंगियल आहे। तो घणा लॻाया हुआ? 1 ते 1, मतिलबु 1000 ते 1000, 500 ते 500। तो किथां आंदा 1000 रुपया? 1000 न लॻायमि, 500 लॻायमि। पोइ 2000 किथां आया? 8 जी बाज़ी हुई, 500 वारी। त पोइ 2000 छो मिले? ॿियो बि त हो न भेची, पोइ अकेलो थोरी हुउमि। छॾ तूं, तोखे सम्झ में न ईंदो। जल्द कर, पटी कर, छॾाए। ॿिन्हिनि खे 2-2000 आया। मूं ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे छॾी। हाओ, ॿियो केरु हो जेको तुंहिंजो भेची हो? हुन का बि वरंदी कान ॾिनी। ॿुधाईं थो या हारियां स्पिरिट जी सॼी बोतल ज़ख़्म ते। मां का अमां आहियां कोन जो थफड़ुनि हणण ते गुज़ारो कंदसि। अलाए डिॼी वियो अलाए छा, चई छॾियईं अदा लालण हो। मुंहिंजे त तन बदन खे बाहि लॻी वई। उहो तुंहिंजो अदो कॾहिं खां थियो? सट ॾेई पटी ॿधीमांसि ऐं कैंचीअ सां पटीअ जा पुछड़ कटियामांसि। लालण हो, उहो भेची हो। हू उथी बीठो, कमीस जी ॿांह हेठि कयाईं। मूं ड्रेसिंग जो सामान मेड़ियो। ॾिस जाऊ, उहो न सम्झजांइ त अमां खे अॼु ख़बर पई आहे। ख़बर हुनखे इलाही ॾींहंनि खां हुई, पर हुन तुंहिंजो लिहाज़ पियो रखियो। मां बि अलाए छो माठि हुअसि ऐं अबे खे न पिए ॿुधाइनि। पर हाणे मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। जे तूं आईंदे उहा हरकत कई आहे त सभ खां पहिरीं त मां हिसाबु किताबु साफ़ु करण में देरि कोन कंदीमांइ। उन खां पोइ ॿियो जहान ॾिसंदासीं। मां तोखे तुंहिंजे इन अदे जे ओसे पासे बि आईंदे न ॾिसां। जे ॾिठुमि त तुंहिंजी त खल लाहींदसि, उन अदे सां पहिरीं लेखो चोखो कंदसि। मुंहिंजे ज़हन खे भवाटियूं अची वियूं हुयूं। सिर्फ़ु हिकु महीनो अॻु मुंहिंजी हयाती छा हुई? ही एॾा फ़िक्र ऐं एॾियूं परेशानियूं किथे हुयूं?
मूं त उन्हनि बाबति सोचियो ई कोन हो। हीउ सभु छा थी वियो ऐं छो थी वियो? अमां जे दिलि जो दर्द छो शुरू थियो? लालण किथां अची टुटो हो ऐं मथां जावेद खे उन साॼी माजरा में कीअं फासणो हो? हीअ सभु ॻाल्हियूं एॾी तेज़ीअ सां थियूं हुयूं जो मूंखे त कुझु सम्झ में ई न पिए आयो। माउ हुई त माठ में हुई, जे फाटे त हणी छोकिरे खे डड़े रखियईं। अबो हो त खेसि उहो अहसासु न हो त हुन मूं लाइ अहिड़ो रिश्तो सोचियो ई कीअं, ऐं भाउ हो जंहिंखे अधो लालण हथ अची वियो। मुंहिंजे अंदर खे ॼण कुझु खाई रहियो हो। को अणॼातड़ ख़ौफ़ मूंखे वकोड़े रहियो हो। हाणे त मूंखे निंड में बि छिरक अचण लॻा हुआ। रोज़ु राति जो अधु राति मंझि उथी जागी पवंदी हुअसि। ऊंदाहे कुझु वधीक महसूसु थियणु लॻी हुई। थींदो आहे ज़ेबुल, नसीबा सां हाल ओरियो हुअमि त हुन ॼण दिलदारी पे ॾिनी। ज़िंदगी हिकदमि पुरसुकून थी वेंदी आहे, हिकदमि गड़बड़ कंदी आहे। ईंदड़ वक़्त जी का बि ख़बर थोरो ई हूंदी आहे। न पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झाए नसीबा, मूंखे पक हुई त ॼण मुंहिंजी मुसीबत जो वटसि को न को इलाजु ज़रूरु हूंदो। ओचितो ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि, उहो मां बि सम्झां थी, पर हीउ जेको कुझु थियो आहे इहो ओचितो में अची थो। छा रिश्ता ओचितो तय थींदा आहिनि? छा जुआ जी टिकरीअ ते ओचितो चकर लॻंदो आहे? ऐं छा ओचितो कमायूं थींदियूं आहिनि? ख़बर ज़िंदगीअ में सदाईं ओचिती पवंदी आहे ज़ेबुल। जे ओचितो न हुजे त ख़बर लॻे। कॾहिं बि ब्रेकिंग न्यूज़ लफ़्ज़ न ॿुधो अथई छा? संदसि ॻाल्हि ते मुंहिंजो त वात ई पटिजी वियो। उहो एॾी होशियारु आहे, मूंखे कॾहिं ध्यान में ई न आयो हो। हुन ॻाल्हि जारी रखी हुई। ख़बर हमेशह ताज़ी ऐं ओचिती हूंदी अथई। पुराणी थी त ख़बर नाहे रहंदी। हाणे उहो रिश्तो चाचे तो लाइ सोचियो पहिरियों हूंदो, उनजो इज़हार ताज़ो कयई त ब्रेकिंग न्यूज़ बणिजी वई ऐं तोखे ओचिती लॻी। मथां वरी उहो जाऊ बि को हफ़्ते ॾेढ खां कोन वेंदो हूंदो। इहो बि पुराणो पापी हूंदो ई। पकड़ियो हाणे आहे, ॻाल्हि ओचिते अची थी आहे। मूंखे चुप वठी वई, बसि हैरत सां रुॻो हुनखे ॾिठ में वेठे। ॾुखु सिर्फ़ु इन ॻाल्हि जो आहे जो सभु कुझु हाणे अची गॾियो आहे। सभु ख़बरूं हिकु वक़्तु पियूं आहिनि। बाक़ी ओचितो ॿोचितो कुझु बि न आहे। हल भला न आहे, मूं हिमत सारी, त पोइ हाणे छा कजे? मुड़ुसु थी मोह ॾिजे, ॿियो छा कजे? हू खिली, मुड़ुस पाण न आहियूं, उन करे औरतूं थी मोह ॾींदियूंसीं। ऐं यादि रख ज़ेबुल, जिते औरत मोह ॾींदी आहे न, उते मर्द भॼी जान छॾाईंदा अथई। तोखे इहे सभु ख़बरूं किथां थियूं पवनि नसीबा? एॾो इल्मु किथां हथु कयो अथई? मूंखे हुन ते शदीद प्यारु पिए आयो। मुंदल सुट उहो कीअं सिधो करे वई हुई। मुंहिंजी ॻाल्हि ते संदसि मुंहुं अलाए छो माठको थी वियो। हुन मूं ॾे गौर सां ॾिसंदे चयो, जेके अकेला हूंदा आहिनि न ज़ेबुल, उन्हनि जो जहान अजीब हूंदो अथई। अकेलाइप खे उहो कुझु सेखारींदी आहे जेको घोड़ो सेखारे न सघंदो आहे। तूं अकेली आहीं छा? मां न आहियां तोसां। मूं संदसि हथु झलियो। हुन मोट में पंहिंजनि ॿिन्ही हथनि में मुंहिंजो हथु झलियो। तूं ई त आहीं, पर हिन दिलि जी अकेलाई छा तूं नथी ॼाणी? हां, हुन पाबूअ मां चयो। मुंहिंजे अखियुनि जे अॻियां को ज़मानो लंघी वियो। उहा मुरकंदी रही। एॾो न सोच चरी, तो पुछियो, मूं ॿुधायो। हल त हली साजन सवाईअ वारे स्टॉल ते बाक़ी सामान सेट कयूं। सुभाणे मेलो शुरू थींदो। वक़्तु पाण वटि कहिड़ो बचियो आहे? अञा केतिरो सामान रहे थो? रहंदो वरी छा आहे? खाइण पीअण जो सामान सो वरी खणी ईंदासीं। मतिलबु मेले वारे ॾींहुं सुबुह साण ई जे अची वञे त पंहिंजो कमु थी वेंदो। त बसि पोइ नथा हलूं, हली बि कंदासीं छा? टेबलूं लॻल आहिनि, कनात ते विढ़ियल आहे, बाक़ी छा? तूं आहीं त ठीकु न? हुन मूं ॾे गौर सां निहारियो। हर साल पाण पहिरीं हलंदा आहियूं, हर शइ जो जाइज़ो वठंदा आहियूं। हिन साल छा थियो आहे? उहो टके जो दुकानु हयूं अथऊं त मथो ख़राबु थी करी छा? हल माई, हल त हली थी था अचूं। अलाए छो मुंहिंजो ख़ौफ़ मुंहिंजी ज़ुबान ते अची वियो। हुजे वरी अची वञे त? हू केरु? इहो मोह लालण? तुंहिंजे दिमाग़ में अञा उहो पियो फिरे छा? खॾ में हणीसि, हाणे थो अचे। भला जे आयो बि त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? मेले जी राति अंदर खे अलाए कहिड़ा वहम वराए विया हुआ। हिन निभागे सां छो टकिरी हुअसि मां? अलाए छो अटकी बि हुअसि।
ज़रूरु कहिड़ो हो। पियो धूड़ पाए आहे, भला हिन सां ज़िद बहस करणु ज़रूरी हो छा? वरी सुभाणे साम्हूं टकिरजंदो, वरी अची उहे टेॾा फिॾा ॾंद कढंदो। सोटीअ सोटूं हा। राति जो बाबा जो मूड ॾाढो सुठो हो। ज़ोर ॾींदे महसूसु कयमि त हिन अखियूं बंदि रखियूं हुयूं ऐं संदसि झूंगार बुलंद हुई। तूं आहीं साहिब सूरत जो, हीउ आहे ग़ुलाम तुंहिंजो। अबे जी आदत अजीब हुई। नंढड़े हूंदे खां ई मूं महसूसु कयो हो त जॾहिं हिन जो रूह राज़ी हूंदो हो त हू ॿिनि मां को हिकिड़ो कलाम झूंगारींदो हो। तूं आहीं साहिब सूरत जो, हीउ आहे ग़ुलाम तुंहिंजो, या वरी भली यार आहीं तुंहिंजो लख भलायूं। संदसि आवाज़ पाटदार हो ऐं अजब सोज़ सुरनि में समायल हूंदो होसि। घणो करे त कॾहिं कॾहिं मथे खे मेहंदी लाइ जॾहिं हू विहाणे खे टेक ॾेई मेहंदी सुकण जो इंतज़ारु कंदो हो त पोइ उहो आवाज़ु बुलंद थी वेंदो हो। हू मुस्तक़िल ॻाईंदो पियो हो, वराणीअ ते वराणी, थल ते थल। असीं सभु जेके संदसि ओसे पासे पिया फिरंदा हुआसीं, हिन जी झूंगार ते पिया सराह थींदा हुआसीं। हू ॻाईंदो वाक़ई कमाल हो। अमड़ बि चकर हणी वई हुई, मुंहिंजे ज़ोरनि खे बि ॾिसी वई हुई ऐं संदसि गीतनि जी गूंजार बि ॼणु पंहिंजे समातनि में समाई वई हुई। अमां बाबा खे ॾिसंदी हुई त ॼणु अखियुनि में जोत जली पवंदी हुअसि। मूंखे लॻंदो हो त ॼणु रतन जोत जो बूटो किथे टिड़ी पियो हुजे। जेतोणीकि हिन जे अंदर में अबे जे सुलूक जो ॾार पइजी त चुको हो, पर वरी बि संदसि नेणनि जी जोति उहा ई शानदार हुई। औरत जी मोहबत ईअं ई हूंदी आहे। उहा पंहिंजे सॼे जिस्म खे दड़े सघे थी, दॿाए सघे थी, उन ते कंट्रोल करे सघे थी, पर संदसि अखियूं सदाई नाफ़रमान रहंदियूं आहिनि। औरत जे अंदर में जज़्बो हुजे ऐं अखियूं ज़ाब्ते जे फरमान खे मञीनि, इहो थी नथो सघे। अमां बि बाबा सां सॼी उमिरि मोहबत जी शिदत में रही हुई। पंहिंजी निगाह ते कब्ज़ो किथां करे आहे। अबे खे मुरनि ते ज़ोर पियो ॾिनमि जो हुन पासो वरायो, झूंगार बंदि कयाईं ऐं मूं ॾे निहारियईं। तोखे ख़बर आहे न ज़ेबुल, इहो कंहिंजो कलाम आहे? जी, मूं हाकार कई। सचल सरकार जो। हिन मुर्कियो ऐं वरी अखियूं बंदि करे छॾियईं। ऐं हू ॿियो जेको भली यार आहे, उहो साईं एजाज़ शाह जो आहे बाबा। मूंखां खिल निकिरी वई। उहो सभु हिन पाण ई 1000 भेरा ॿुधायो हो। अॼु अलाए छो पुछी रहियो हो। मुंहिंजी खिल ते हिन अखि खोली, उथी वेठो, पेर मुंहिंजे हंज मां सिरकी विया। छा थियो बाबा? तुंहिंजी खिल ॿुधायो त मां कुराड़ो थी वियो आहियां। हू मुर्कियो। वंदको थो कयां? अलाह न बाबा। मूं हथ ॿधा। हथ थी ॿधाए ईअं न सोचिजो। मूंखां त बसि ईअं ई खिल निकिरी वई। उते अमां अंदरि आई पई। ईंदे ईंदे हुन बि जुमिलो हयूं। ईअं बि कोन्हे साईं, ॼाणी वाणी खिली अथव अव्हां जी लाॾली। इजो वरी हीअ थी माराई। आई अम्मा, सची बि मां बि हिते खिलियसि कोन। अमां खिली ॾिनो। त पोइ छा ते खिलीअं? अलाए छो बसि खिल अची वई। मूं वटि को सबबु न हो। उहो सभु अलाए छो ईअं थियो हो। हल चङो थियो, भला खिली त सही। अबे विहाणे खे ठीकु नमूने सां टेक लॻाई, रब करीम खिलंदो रखेसि। हूअं तव्हांजी पहिरीं ॻाल्हि सही आहे। अमां बि वेही रही। कहिड़ी? कुराड़प वारी। हाणे जहाज़ झूना थियनि पिया। ऐं पर सिड़ जी सट जी ॻाल्हि न कजांइ। अञा चङनि मोचारनि नौजवाननि खां ज़बरो आहियां मां। अबे ॾोरनि ते हथु फेरायो, वरी पाण ई खिली ॾिनाई। शर्म शर्म कहिड़ो, अलाह जी बंदी, इहा पीढ़ी बि त नेठि अचणी आहे न। अॼु निंड न आयव छा? ज़ेबुल जे भिड़नि ते आयमि पे, पर अलाए छो वरी उहा झूंगार अची वई, सुख खणी वई। चङो थियो जाॻो पिया। हलो भला तव्हां सां कुझु ॻाल्हियूं करे वठां। अमड़ थोरो सुरी वेठी खट ते, छाकाणि त पहिरीं काफ़ी पर भरी वेठल हुई। हुकुम? अबे ध्यानु ॾिनो ऐं मुंहिंजा कन उभा थिया। कहिड़ी ॻाल्हि थी करणु घुरे? वेही ॿुधां या न ॿुधां? उते अंदर में कंहिं चयो त हिते वेहणु मुनासिबु न आहे। बदइख़लाक़ी आहे। मां उथी वियसि। ॿिन्हिनि मां कंहिं बि न रोकियो। अबे अमां ॾे निहारियो ऐं अमां ॼणु मुंतज़िर हुई त मां उथी वञा। कमरे मां निकिरी त आयसि, पर अजीब उणितुण अंदर में भरिजी वई हुई। अलाए हूअ लालण वारी ॻाल्हि कंदसि, अलाए जाऊअ वारी।
जेका बि कंदसि मांधाण त को मचंदो ई मचंदो। उन राति पंहिंजी डायरीअ में मूं लिखियो, डियर डायरी, नसीब में अलाए छा लिखियलु आहे, सम्झ में कुझु नथो अचे, केरु टकिरिजे पियो, कंहिंसां छा थियणो आहे, उहो त सभु रब पाक जल शानहू ई ॼाणे थो। पर अलाए छो दिलि खे उहो वहम वराए पियो त कुझु मज़ेदार न आहे, अंदर में अलाए छो मज़ो न आहे। मुंहिंजे साथ में रहिजांइ, मूंखे छॾे न वञिजांइ। डियर डायरी, मेले में रौनक जो अजीब रंग हो, अखियुनि में ॼणु करार न हो, का आंध मांध हुई, दिलि धड़के जे हवाले हुई। हो ज़नानो हिसो, पर हर हर लॻो पिए त ॼणु हू अची वेंदो। ॿारनि सां गॾु मायुनि जा हुजूम हुया, चाट वाह जो हली हुई। मंझंदि जो 1 वॻे ताईं असांजो सॼो सामान ख़तमु थी चुको। वरी डोड़ायो जाऊअ खे हुयोसीं त वञी ऐं घर वञी ॾिसी अचे त कुझु रहियल सामान हुजे त खणी अचे। मूं थांव हिकु पासे पे कया त नसीबा पैसनि खे सिधो करे रही हुई। हिन सिका हिकु तरफ़ रखिया पे ऐं नंढा नोट ॿिए तरफ़, वॾा नोट हुन अॻु में ई पासे ते करे छॾिया हुआ। जाऊ वापसि सकंदो आयो, कुझु न आहे घर, सभु ख़तमु आहे। अमां चयो पिए त भले स्टॉल बंदि कयो, सुभाणे वरी सुबुह सवेर शुरू कजो। खेसि तकड़ हुई, शायदि हू कंहिं रांदि में अटकियल हो। अधो गाबरी ॻाल्हि कंदो रवानो थी वियो। नसीबा मुरकियो, असीं बि चरियूं आहियूं, हिन रॿड़ में पैसा वेड़िया, हाणे चणा ॻरंदा कीअं, हां, ऐं पापड़ी तरबी छा एतिरी जल्दी। नए सामान लाइ कंहिं पे चयो नसीबा, मूं थांव सुकाइण लाइ सेट पे कया। मूं त इन लाइ मोकिलियो हुयोमांसि त वञी ॾिसी अचे मतां को पियल सामान रहिजी वियो हुजे। पाण अॼु ठारायो ई घटि होसीं ज़ेबुल, हिन पैसा रुमाल में वेड़िया। 2732 रुपया थिया आहिनि, सुभाणे वधीक ठाराईंदासीं। असांखे ख़बर हुई छा त ईअं अची बाहि भरंदी, असांखे त डपु हो त मतां बची न वञे, पोइ केॾां कंदासीं। हल चङो थियो, तजुर्बो त थियो। असां कहिड़ी अॻु में दुकानदारी कई आहे। हुन ॿधल रुमाल मूं ॾांहुं वधायो। आह, रख पाण वटि, तूं रख, मां रखी छा कंदमि। मूं हथु रोकियोमांसि, तो वटि हुजनि या मूं वटि, कहिड़ो फ़र्क़ु थो पवे। हिन ज़ोरीअ मूंखे रुमाल पकड़ायो। रख तूं, शाम जो मासी सामान घुराईंदी, उहो उन मां घुराईंदासीं। उन ते मूं आवाज़ु ॿुधो, रखोसि खणी, मिंथ में अधीअ जी खणी मञियो। मुंहिंजे दिलि जो धड़को वधी वियो त नेठि उहो मनहूस उते अची वियो। अची छा वियो, हुजती बि थिए पियो। अस्सलाम वालेकुम अदी नसीबा। नसीबा दॿियल लफ़्ज़नि में वरंदी ॾिनसि, वालेकुम अस्सलाम अदा। हिन मूं लाइ कुझु न पुछो। आवाज़ मां लॻुमि कुझु अॻिते वधी आयो। मुंहिंजे हिन ॾांहुं मुसलसल पुठी हुई, हथनि में पैसनि जो ॿधल रुमाल हुउमि। जल्दी सामान खपी वियो छा, हिन वरी नसीबा सां ॻाल्हायो। जल्दी सामान खपी वियो छा दी, हिन वरी नसीबा सां ॻाल्हायो। मूंखे पंहिंजो हुते बीहणु अजीब लॻी रहियो हो। हा दा, हिन अधो गाबरो जवाबु ॾिनो। चङो थियो, वरी इहा खिलखिल, अधी को कमु त कोन्हे। न भाउ, महिरबानी, हुजे त वेठा आहियूं, को परे न आहियूं। लॻुमि मूं ॾांहुं मुस्तक़िल ॾिसंदे ॻाल्हाए पियो थो। मां उन ई हाल में हुअसि। नसीबा टेबल रेड़े वेझो ईंदे कननि में सुड़बाट कयईं, वञे पियो थो। चङो थियो, टरियो मूं भुणकियो। हाणे छा कजे ज़ेबुल। हू टेबल ते चढ़ी वेठी, मां बि कुझु रिलैक्स थी वियुसि। माण्हुनि जे विच में उहो तमाशो करणु नथा घुरूं, ईअं सन्हो सुको जवाबु त ॾियणो ई पवंदो। मां बि पोयां ॿी टेबल ते वेही रहियसि। साम्हूं निहारियमि, गर्मी सुठी हुई, पोइ बि मायुनि जो अंगु घणो हो। ॿारनि खे कछनि ते खयो, हेॾां होॾां घुमी रहियूं हुयूं। मुंहिंजो मनु मलूल थी वियो हो। ॾिसंदे चयोमांसि, सुभाणे पाण हिते कोन ईंदासीं। हिन खां जहिड़ो छिरिक निकिरी वियो। चरी आहीं छा ज़ेबू, दिमाग़ु ख़राबु थियो अथई छा। अलाए ख़राबु थियो आहे अलाए न, बसि पाण सुभाणे न ईंदासीं। मथो फिरियो थी माई, छो न ईंदासीं, बसि मूंखे नथो वणे। पर मूंखे त वणे थो। तोखे वणे थो त तूं अचिजांइ, मां त न ईंदसि। हूअ ॼणु सॼी सम्झी वई हुई। हिकदमि भुल ॾेई हेठि लथी ऐं मुंहिंजे भरिसां टेबल ते वेहण जी कयईं। थोरो सिरकी जाइ ॾिनीमांसि। हूअ मूंसां गॾु वेही रही। छा थी वियो आहे ज़ेबुल, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी वई आहे जो तूं मूंखे बि अकेलो छॾण लाइ तयारु आहीं। मूं तोखे अकेलो छॾियो आहे छा, न त पोइ उहो छा चयई।
तूं अची त अचु, मां त नथी अचां। हिन मुंहिंजा ताल कढिया। मूं तोखे रोकियो त नथा अचूं, तुंहिंजी नथी ॿुधी त मां कहिड़ो ज़ोर कयां, छा कयां? मां कॾहिं नथी ॿुधां, तूं नथी ॿुधी। हुन ज़ोर सां ॻाल्हायो, वरी पंहिंजो लहजो झको करे छॾियईं त पोइ मां कॾहिं नथी ॿुधां। मूं कंधु हेठि कयो, बसि अचणु नथी घुरां। हुन जे करे? हुन मुंहिंजो हथु झलियो। लालण जे करे? बसि ईअं ई दिलि नथी चवे। न, पर हुन जे करे न। मुंहिंजो हुन सां छा थो वञे? वञे त वाक़ई कुझु कोन थो, पर तूं इहे फ़ैसिला हिन जे करे पई करी न। मूं वटि का वरंदी कान हुई। उहो सभु वाक़ई बि त हुन जे करे ई हो। उहा मुंहिंजे अञा वेझो अची वेठी। काउंटर जे परियां हिकु माई ॿारनि जे लोध साण अची बीठी। सामान खपी वियो छा अदी? हुन इंक्वायरी कई। नसीबा टेबल तां लही संदसि वेझो वञी बीठी। जी हा, जल्दी ख़तमु थी वियो। पोइ हाणे? अजीब सुवाल हो। हाणे छा? पोइ बसि इनशाला सुभाणे, वरी सुभाणे चकर हणिजो। छो सुतत ख़तमु थी वियो? हुन वरी सुवालु कयो। रश घणी हुई अदी? नसीबा मुरकियो। इतफ़ाक़ सां असां वटि बि गिराक मायूं घणियूं अची वियूं। पोइ सुभाणे वधीक ठाहिजो। माई वेंदे वेंदे सलाह ॾिनी। हाहूकार में कंधु लोॾे नसीबा मूं ॾे मुड़ी आई। ॾिठई, इहा अथई असांजी महिनत ऐं इन जो फल। अञा तूं चवीं थी त सुभाणे न ईंदासीं। असीं घुमणु अचूं हा न नसीबा, स्टॉल छो हयूंसीं? हयूंसीं त कहिड़ी ग़लती कईसीं ज़ेबुल? संदसि लहजो बि सख़्तु थी वियो। पंहिंजी महिनत आहे, पंहिंजो कमु आहे। सोच, 900 जो सामान आयो आहे, 2732 रुपया सेल थी आहे। माना त 1000 मां 900 विया, बचियो 100, वरी 1700। संदसि लहजो वियो भुण भुण में मटिजंदो। हिसाब में उहा ॼाई ॼम खां जॾी हुई। जॾहिं बि को वाधो काटो हिसाबु कंदी हुई त ॼणो निड़ीअ ते नहुं अची वेंदो हुउसि। मूंखे खिल अची वई। 1832 सिधा सवा 1832 कमाया अथऊं। हा त जे इहो सभु सम्झे थी त पोइ छा ते थी एतिरा नख़रा करी? हिन भुरूं छिकिया। चइनि 5 कलाकनि में 1800 कमायासीं। सुबुह जो 8 खां 2 वॻे ताईं घणा कलाक थिया? हुन वरी आङुरियुनि ते ॻणणु शुरू कयो। 9, 10, 11, 12, 6 कलाक। 6 थिया। मूं वरी ॻाल्हि कटीमांसि। हाओ, इहो त मां बि चवां पई न। हिन सेहड़ जहिड़ा ॾंद कढिया। 6 कलाकनि में मतिलबु घणा रुपया कलाक? तूं भला मैस जी टंग भञण आई आहीं छा? या अमेरिका में वेठी आहीं जो कलाकनि जे हिसाब सां पई कमाईअ जो सोची? सिधी थी, बसि ठीकु आहे, जेको कमायोसीं। ॾिस, इन बाबति पाण सोचियो कोन हो ज़ेबुल। पाण त मश्किरीअ में स्टॉल हयोसीं। हाणे जे 3 ॾींहंनि में 4-5 हज़ार तूं ऐं 4-5 हज़ार मां कमाए वठूं त कहिड़ी ख़राबी आहे? पाण दुकानदार आहियूं छा? मूं चिड़ विचां चयो। हाओ, हिन कंधु लोॾियो। स्टॉल ते दुकानदार आहियूं? हीउ जेको तूं ॿारनि वांगुरु बिहेव पई करी न, इहो छॾ। हल त मेलो घुमूं। न, पर हल त घर हली, सुभाणे लाइ तयारी वठूं। अमां ऐं मासीअ जो बि हथु वंडायूं। मेलो न घुमूं? वरी किथे उहो ॿकर नज़र अची वेंदी त वरी दत हणंदीअ तूं। छॾ, आख़िरी धमाल ते कम खे जल्दी वाइंड अप करे घुमण लाइ हलंदासीं। ऐं हा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि मूं खां ॿुध। असां जे ईअं विच में कमु छॾे वियासीं न, त उहा त असांजी हार आहे ई आहे। हुन बदबख़्त जी जीत आहे, छाकाणि त हू चाहे ई इहो थो। जे असां ईअं अध में कमु छॾे हलिया वियासीं त हू सम्झंदो त डिॼी भॼी वियूं। ऐं इहा ख़ुशी मूंखे ख़बर आहे त असीं खेसि कंहिं बि हाल में हासिलु थियणु न ॾींदासीं। मूंखे संदसि ॻाल्हि सम्झ में अची वई हुई। उहा वाक़ई बि ॾाढी परे जी सोच रखंदड़ हुई ऐं हिकु लहज़े में मुंहिंजे सोच ते हावी थी वई हुई। अमां ॾाढी ख़ुशि थी हुई। खेसि अलाए छो नंढड़े हूंदे खां ई कारोबार जो शौक़ु हो। हिन मूंखे अलाए केतिरा भेरा ॿुधायो त पंहिंजे नंढड़े हूंदे उहा दुकानदारनि खे ॾिसंदी हुई त संदसि दिलि थींदी हुई त पाण बि वञी काउंटर जे पोयां बीहे शयूं विकिणे ऐं पैसा वठे। हुन जॾहिं असांजे विकिरे वारी रक़म ॾिठी त हैरान थी वई। आई ज़ेबुल, एतिरा पैसा? प्लेट जी क़ीमत वधाई हुयव छा? थोरी मासी, नसीबा अखियूं मिचकायूं। केतिरीअ मां? अमां खेसि घूरियो। मिड़ई 10 रुपया खनि।
तव्हां 20 जी प्लेट चई हुई, असां 30 जी करे छॾी हुई। अई घोड़ा, अमा इहा त सही सिधी महांगी थी वई। मासी पोइ हाणे थी बि त हली वई न। मायूं अची टुटियूं असली सफ़ा उघी थाली पियूं वापसि कनि। मथां वरी उन्हनि खे वरी धोइणु अज़ाब हुआ। मां मिंट मिंट में बाल्टी भरिजी पई वञे। हाणे मूं वारो वठायो। हलो ठीकु थियो, पोइ हाणे सुभाणे जो छा ख़्यालु आहे? सुभाणे डबल कजो मासी। अॼु 900 जो सामान हो न, सुभाणे 2000 जो था कयूं। ऐं जे बची पवे त मुंहिंजो खुटको वरी ज़ुबान ते अची वियो। कोन बचंदो, तो रख रब ते। बाबा चवंदो आहे त जेको डिॼंदो आहे उनखे कारोबार जी दुनिया में अचण ई न घुरिजे। वाह साईं, वॾी आई आहे बिज़नेस लेडी। मूंखे बि चिड़ अची वई। वॾा घुर अचनि था मैडम खे। सुभाणे न जेकॾहिं कुझु बचियो त सभु तोखे खाराईंदसि मां। भले भले, हुन खिलियो। मूंखे को एतिराज़ु न आहे। अमा हिकदमि असांजे विच में अची वई। अजायो न विड़ो पाण में। हीअं था कयूं, 1500 जो ठाहियूं था। बसि न नसीबा जी सोच मुताबिक़ घटि ऐं न तुंहिंजे ख़्याल मुताबिक़ वधीक। अमड़ मूॾे निहारियो। ऐं जे खुटी पवे अॼु वांगुरु त मासी, हाणे नसीबा डोल सुॼायो त पोइ उन लाइ कचो सामान रखंदासीं। बसि उहो तयारु थियण में बि त टाइम वठंदो न। उन जी ॻणती तूं न कर। ज़रूरी न आहे त चणा सॼी राति पुसनि ऐं पोइ ॻरनि। ॿिया बि तरीक़ा आहिनि ॻाइण जा। बसि रुॻो 3 कलाकनि जो वक़्तु रखिजांइ, सामान तोखे इनशाला तयारु मिलंदो। अजीब ख़ुशी हुई, जंहिंजो पैकिंग पेपर बि अजीब हो। असां पहिरियों भेरो पैसा कमाया हुआ, महिनत जा। जन ते वरी हुन लालण जे लामारा ॾींदड़ नज़र जो छंडो पइजी रहियो हो। मुंहिंजे रूह खे अलाए कहिड़ा ख़दशा वठी विया हुआ। औरत जी दुनिया बि अजीब हूंदी आहे। संदसि दिलि में जिते मोहबत जो देरो हूंदो आहे, उते ई वहमनि, ख़दशनि ऐं परेशानियुनि जा आस्थाना बि ठहियल हूंदा आहिनि। थोरी घणी ॻाल्हि ते परेशान थियणु, दिलि लाहे विहणु, इहो सभु अलाए छो असांजी ॼण त ख़मीर में हूंदो आहे। मुंहिंजे अंदरि मूंखे दड़ियो पए। जॾहिं को तालुक न आहे, जॾहिं सभु का ॻाल्हि साफ़ आहे, त परेशानी छाजी आहे? अचे थो त अचे, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? वञी ढंढ में पवे। पर उते अलाए केरु अंदर में इहो बि चवे पियो त छो थो अचे? ज़रूरु कहिड़ो अथसि। छा अञा बि मूं बाबति उमेद न लाथी अथसि? मेले जे ॿिए ॾींहुं बि असीं ॿई ॼणियूं थकिजी चूर थी घर मोटियूंसीं। नसीबा जी ॻाल्हि सची हुई। रश वधी वई हुई। अमा वारनि ॿियो सामान बि ठाहे मोकिलियो जेको बि खपी वियो हो। तक़रीबन 4,500 रुपयनि खां मथे जो विकिरो थियो। 150 खां मथे प्लेटूं ठाहे मुंहिंजनि त हथनि जूं तरियूं सूर करे रहियूं हुयूं। ख़ुशीअ घर मोटियूं हुयूंसीं ऐं अॼु त उहा ख़ुशी बि हुई जो हू मनहूस कोन आयो हो। राति जो अॿे मुंहिंजे हथनि खे हल्का हल्का मटापे ॾिना। थकिजी पई हूंदी डॉक्टर, अजायो खणी इहो रीचक पालियो अथई। ज़ोर ॾियणु न पियो ॾिए, बसि मुंहिंजा हथ झलियो वेठो हो। मज़ो अचे थो बाबा? कमु करण में मज़ो अचे थो? हा, नओं तजुर्बो आहे, पर हुन में पाण खे एतिरो न थकायो। बसि बाक़ी हिकिड़ो ॾींहुं आहे, सुभाणे जो आख़िरी धमाल आहे। सुभाणे माणे खे बि शाबस हुजे। हुन मुरकियो। तोसां ॿांह ॿेली थी रही आहे। ॿ टे दफ़ा बाहि ते बीहे थी। गर्मी त ॾिसो केॾी कहर जी आहे। तव्हांखे सभु ख़बर आहे बाबा। मूं हैरत सां हिन ॾांहुं निहारियो। बाबा खे खिल वठी वई। चरी आई छा? मूंखे ख़बर न हूंदी त कंहिंखे हूंदी? घटि वक़्तु रहां थो घर, पर यादि रखजांइ, पीउ त पीउ हूंदो आहे। संदसि पाबो कमाल हुई। मुंहिंजे अंदर में ॼण चश्मा फुटी रहिया हुआ। अलाए केतिरनि ॾींहंनि खां पोइ मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही हुई। सुभाणे हिकु कमु कजांइ अमा, नंढड़नि ॿारनि खे वठी वञजांइ, वक़्तु कढी चकर ज़रूरु ॾियारजांइ। जी बाबा, मां पाण वठी अचां, पर सुभाणे ऑफ़िस में ज़रूरी कमु आहे। जावेद खे चवां थो, उहो वठी ईंदुनि। बसि तूं रुॻो नज़र रखजांइ। हिन वारे रश अलाए छो वधी वई आहे। ओसे पासे जे ॻोठनि जे माण्हुनि बि खणी मारो कयो आहे। ठीकु आहे बाबा, मां ख़्यालु रखंदसि। नंढड़ा आहिनि अञा, ॻणती थिए थी ज़ेबुल, रश बि घणी आहे। पहिरीं मूं सोचियो हो त मां गॾियो ईंदोमान, छाकाणि त तूं पंहिंजे कम में बिज़ी हूंदीअ, पर हीउ वरी ओचितो जो कमु थी पियो आहे त सोचियमि तोखे चई छॾियां। जावेद असां सां गॾु ई हूंदो आहे बाबा।
विचां विचां चकर पियो ॾींदो आहे। मां बि ख़्यालु रखंदुसि, अलाह कंदो सभु ख़ैरु हूंदो, तव्हां ॻणती न कजो। हिन वारे अलाए छा पिए थियो, रश टुटण जो नालो न पई वठे। सुबुह साण जो स्टॉल ते मायूं कठियूं थियूं त बसि वेहण जो वारो ई न पियो मिले। अॼु त मासी ऐं अम्मा ॿई बि असां सां गॾु हुयूं। हिकिड़ीअ मसाले वारे हिसे खे संभालियो हुयो ऐं ॿीअ थांवनि धोअण खे। मासी हूअं बि उॿारियल पटाटनि ऐं टमाटनि जी कातर में ॾाढी होशियारु हुई। ॿारहें धारे रज़ा ऐं शाहीन खे वठी जावेद बि अची निकितो। अॼु हिन जा चकर हुआ ई कोन, छाकाणि त अम्मा हिते ई हुई। घरां को सामान त घुराइणो कोन हो। ॿारनि खे अम्मा ख़र्ची ॾिनी ऐं उहे सभु मेलो घुमण लाइ हलिया विया। रश में ई अहसासु थियो त उन चंडे जा बालिका ऐं हू पाण बि अची निकिता हुआ, पर अम्मा वारनि खे ॾिसी परे खां ई सलाम करे खिसकी विया हुआ। मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई हुई जॾहिं संदन अहिड़ी हालति ॾिठी हुअमि। 2 वॻे धारे रज़ा शाहीना जो हथु जले पशम जो गोलो खाईंदो मोटियो। अम्मा हैरत सां ॾिठुसि, जावेद किथे आहे? अलाए, रज़ा कंधु धूणियो। छा अलाए, तव्हां सां गॾु न हो छा? अम्मा फ़िक्रमंद थी वई हुई। न, असां घुमियासीं पिए, हू अलाए केॾांहुं हलियो हुयो, रज़ा वराणियो। छो थी वहलूर वञी शमा, मासीअ ॻाल्हायो। हू बि ॿारु आहे, कहिड़ो वॾो आहे, वियो हूंदो दोस्तनि दड़नि सां अची वेंदो। न पर लाग़रज़ी त ॾिस, हेतिरनि ॿारनि खे अकेलो छॾे ईअं कीअं हलियो हुयो? ऐं त कहिड़ो को कोहनि में मेलो आहे। अमड़, मासीअ जावेद जी पर कई। सभु साम्हूं ॾिसण में अचे थो, ॾिसंदो हूंदो हिननि खे अची वेंदो। अम्मा कुझु न कुझु हो। रश वधी वई हुई। ॿारनि खे उते ई स्टॉल ते अंदरि विहारे असां मायुनि खे मुंहुं ॾियण में लॻी वियूंसीं। अम्मा खे ॼण उणितण वराई हुई। खेसि कंहिं पल करार न हो। कम त कयां ई पिए, पर संदसि नज़र जी बेक़रारी ख़तमु न पिए थी। रश घटि थी त हिन मासीअ ॾांहुं निहारियो। हली ॻोल्हे अचूंसि, हल। हिन साथ ॾिनुसि त ॿई निकिरी पियूं। मूं रोकियोमांसि, तव्हां तरसो, मां थी ॾिसी अचांसि। अम्मा वरी मूंखे झलियो, न, अञा बि रश आहे, तूं हुजे हिते, मां थी अचां। घर बि ॾिसांसि थी, मतां ओॾां वियो हुजे, ॿार तो वटि वेठा हुजनि। हिननि खे घर वठी वञ न, जागो वटि छॾे अची। अलाए उते हुजे अलाए न, हुन ओचितो चई ॾिनो। अॻो पोइ वठी अचांसि त पोइ गॾिजी मोकिलियानि थी। उहो तकिड़ो निकिरी वई। अचंदी, नसीबा मुर्की मूं ॾांहुं निहारियो। कुराड़नि अजायो परेशान थियणु अञा छॾियो न आहे। को अधु कलाक खां पोइ अम्मा सकंदी आई हुई। मासी बि परेशान हुई। जाऊ कोन्हे ज़ेबुल, किथे बि कोन्हे। मुंहिंजा त ॼण वण वॼी विया। ईअं कीअं हूंदो अम्मा? ॿियो न त कूड़ पई हणां छा? हू रोअण हारकी हुई, चिड़ियल हुई। मासी बि वाइड़ी पे लॻी। नसीबा माउ ॾांहुं निहारियो, किथे किथे ॻोल्हियो अथव अम्मा? किथे नाहे ॻोल्हियो अमड़, उसे पासे सभु हंध त ॾिसी आया आहियूं, केॾांहुं वञी सघे थो अम्मा? मूं बि अलाए छा पियो ॻाल्हायो, कुझु सम्झ में ई न पियो आयो। अम्मा मूं ॾांहुं निहारियो, संदसि निगाह ॼण मुअल हुई। वरी गिराक मायूं अचणु लॻियूं हुयूं। मां वरी थी ॾिसी अचांसि। अम्मा वरी ॿाहिरि जो रुख रखियो। नसीबा रोकियुसि, अव्हां हिते बीहो मासी, मां थी ॻोल्हे अचांसि। मां हलाए? मूं पुछियोमांसि। न, तूं मासी ऐं अम्मा सां हुज, मां थी अचां थी। उहो तकिड़ो ॿाहिरि ॾांहुं भॻी। अम्मा माठि करे उते स्टूल ते वेही रही। मासी अची मुंहिंजो पासो वरितो। दिलि न पई चवे त प्लेटूं ठाहिणियूं ई पवनि पियूं। दिलि न पई चवे पर प्लेटूं ठाहिणियूं ई पवनि पियूं। अम्मा रुख फेरे वरितो दुकान तरफ़। अंदरि मुंहुं करे उहा उते अंदरि आहिस्ते आहिस्ते सुॾकी रही हुई। मौक़ो मिलण ते मूं वञी भाकुर पातोमांसि, अम्मा सभु ठीकु थी वेंदो, ॼाण नसीबा ॻोल्हे ईंदसि। हिन का बि वरंदी न ॾिनी। मूं साम्हूं ॾिठो, नसीबा आई पे ऐं संदसि बि मुंहुं लथल हो। उहा राति वधीक कारी हुई। अबो अचण साण डोड़ डुक में पइजी वियो हो। खेसि ॻोठु मोटंदे ई ख़बर पई हुई रस्ते में मोबाइल कमु न पिए कयुसि। राब्तो जीअं ई थियो त हू सिधो मेले ते आयो हो। स्टॉल बंदि कयो होसीं ऐं घर आया हुआसीं। अबो असांखे घर छॾे निकिरी वियो हो। अमड़ ऐं मासी मुसलनि ते अची वियूं हुयूं। नसीबा पंहिंजे घर न पई वञणु घुरे। मूं ज़ोरीअ मोकिलियो होमांसि जो उते बि 20 कम हुआ। 2 पहरनि खां कंहिंजे वात में गिरह बि कोन वियो हो। बसि ॿारनि खे थोरो घणो खारायो होसीं। ॿारनि खे जावेद जी का बि ख़बर न हुई।
सभु गॾु मेलो घुमिया पिए जो ओचितो खान विछड़ी वियो। रांदि खेॾंदे घुमंदे फिरंदे हुननि खे बि को अहसासु न हो। वापसि मोटिया त हुननि बि का सोच न कई हूंदी। नंढो ॿारु सोच बि कहिड़ी कंदो। ईअं विचा विचा गुम थी वियो, अलाए केॾांहुं वियो हो। घर ते माण्हुनि जी रश लॻी वई हुई। पाड़े वारा मिट माइट सभु अची कठे थिया हुआ। हर कंहिंजे वात ते पंहिंजो सुवालु हो, जंहिंजो असां मां कंहिं वटि को बि जवाबु न हो। माण्हुनि खे दुश्मनीअ जो फ़िकिर हो, कंहिं झेड़े झटे जी उमेदु हुई, नुक़सानकारीअ जो अंदेशो हो। हिते त अहिड़ी का बि ॻाल्हि न हुई। हा, कुझु ॾींहं पहिरीं ज़ाहिद सां जावेद जो झेड़ो थियो, बसि उहा ई हिकिड़ी ॻाल्हि खुटकी पई। अबे पुलिस में ख़बर करे छॾी हुई, पर रिपोर्ट पकी कोन लिखाई हुअईं। पुलिस बि चयो पिए त तकड़ि न करे, पहिरीं थोरो ॻोल्हे वठो। अञा कुझु कलाक ई त थिया आहिनि। अलाए केतिरा कलाक थिया हुआ, अलाए केतिरा कलाक थियणा हुआ। ॿाहिरि राति जी चादर गहरी हुई। अंगण में अबे सां गॾु चाचो कयूं, चाचो कासिद ऐं मामू अमा लाइ वेठा हुआ। अमा अंदरि खट ते हुई। मासी बि जहिड़ी विसामी वई हुई। अमा खट ते छा हुई, बसि चादर जे हेठां ॻोड़नि जो मींहुं जारी हो। ॿाहिरां अंगण मां आवाज़ आया पे। पुछा ॻाछा कयूं था अली अकबर? चाचे अब्दुल कयूम जो ज़बरो आवाज़ु उभिरियो। आवाज़ बि थुल्हो होसि। ॻाल्हाईंदो बि ज़ोर सां हो। ख़बरचार लहण लाइ हमरा चइनी पासे डोड़ाया आहिनि। बसि रुगो थोरो सोच कर, कावड़जी त नाहे वियो नी? छा ते कावड़बो अदा? अबे जो आवाज़ु उभिरियो। छा ते कावड़बो? मुंहिंजे घर जी तोखे ख़बर नाहे छा? आहे, छो न आहे? चाचे अब्दुल कयूम वराणियो। पर ॾिस न, इंसान आहे, अंदर में 100 तूफ़ान खणी थो घुमे। थी सघे थो का अहिड़ी ॻाल्हि थी हुजे। कहिड़ी ॻाल्हि थींदी? अबे जो सुवालु उभिरियो। ज़मानो आहे जानी, चाचे चयो। ज़मानो आहे? थियण लाइ छा नथो थिए? नौजवान रतु आहे, टहिके थी पियो, टहिकी थो पवे। अहिड़ो आहे कोन पंहिंजो जाऊ। चाचे कासिद जो आवाज़ु उभिरियो। कावड़ियल लॻंदो त नाहे, ऐं हूअं बि पंहिंजा ॿार अहिड़ा न आहिनि अदा कयूं। ईअं जावेद छो रुसी वेंदो? भला को झेड़ो झटो, को फॾो फ़साद? मामे अमा लाइ पुछियो। कंहिंसां विढ़ियो हुजे? मूंखे त अहिड़ी का ॻाल्हि जी ख़बर नाहे, अबे वराणियो। घर वारनि खां पुछो थी? चाचे कयूम पुछो। पुछो त नथमि, पर जे अहिड़ी का ॻाल्हि हुजे हा त कनि हा न। पुछी ॾिस बाबा, वरी बि पुछी ॾिस। अलाए केतिरियूं ॻाल्हियूं पिया लिकाईंदा आहिनि। घर वारनि खे अलाए केतिरनि मामलनि जी ख़बर हूंदी आहे, ॿुधाईंदा न आहिनि। पुछी ॾिस, पुछी त ॾिसणी भला, पुछण में छा आहे? सही थो चए अदा कयूं दादा, चाचे कासिद ॻाल्हायो। तव्हां भाॼईअ खां पुछी ॾिसो, किथे स्कूल में, मदरसे में, या हूअं कंहिंसां विढ़ियो झेड़ियो त नाहे कुझु ॾींहंनि में? पुछी वठ यार। मामे अमा लाइ जो आवाज़ु उभिरियो। सॼो ॾींहुं रही थो घर खां ॿाहिरि, थी सघे थो का ॻाल्हि थी हुजे। कुझु लमहनि लाइ ॼण माठ थी हुई। पोइ अबो अंदरि हलियो आयो हो। अमा खे सभु सच ॿुधायो हो, लालण जे ओताक खां वठी ज़ाहिद जे झेड़े ताईं। मथां वरी जुआ जी ॻाल्हि बि करे छॾियईं। अबे जा कन ॻाढ़ा थींदा विया। अमा जा सुॾका ज़ोर हुआ, पर हुन पंहिंजी ॻाल्हि जारी रखी हुई। मासी बिल्कुलु माठ हुई। अबे ॾुख विचां मूं ॾे निहारियो। तोखे बि ख़बर हुई ज़ेबुल? ओचितो रुख कयो हुअईं मूं ॾे। सम्झ में त ॼण कुझु न आयो हुअमि। हाकार में बसि कंधु लोॾे वई हुअमि। हुन वॾो साहु खयो। अल्लाह अकबर। मतिलबु मां अकेलो ई बेख़बर हुअमि। इहा ॻाल्हि न आहे बाबा। मां हिमत कई, अव्हां सां ॻाल्हि कयूं हा असां। हिन हिकदमि मुंहिंजी ॻाल्हि कटी। मां तोसां पोइ तफ़सील सां ॻाल्हायां थो, फ़िलहालु मूंखे हीउ सभु ॿुधणु ॾे। हिन ध्यानु अमा तरफ़ रखियो हो। अमा जी हालति ख़राबु हुई। हिन सॼी ॻाल्हि सरबस्ती कई। मुंहिंजे दिलि चयो त हिन लाइ पाणी गिलास खणी अचां, पर ॿाहिरि वञिणो पवे हा, ऐं हुननि सभिनी जे साम्हूं अलाए छो मूं अचणु न पियो घुरियो। अबे सॼी ॻाल्हि ॿुधी माठ में अलाए छा सोचींदो रहियो, ऐं पोइ वापसि मोटी वियो। मूंखे सम्झ में न आयो त उहो अलाए छा कंदो। अमा वरी खट ते पइजी रही हुई। मुंहिंजो ज़हन सॼो अंगण ॾांहुं थींदड़ गुफ़्तगूअ ते हो। मूं दरीअ जे चीर मां ॿाहिरि ॾिठो। ज़ाहिद ऐं जावेद को विढ़िया हुआ। 3-4 ॾींहं पहिरीं। अबे जो लहजो कुझु चिटो हो। ज़ाहिद कहिड़ो? चाचा कासिद चयो। जुमे जो पुटु। हाओ,
जावेद जो दोस्त आहे, खिलासी आहिनि ॿई। ऐं सुञाणांसि। मामे अमान लाइ चयो, शाम जो पीउ सां दख़ल ते वेहंदो आहे। विड़िया छा ते हुआ? चाचे अब्दुल कईम जो आवाज़ु उभिरियो। लाला जे उताक ते को झेड़ो थियो हुन। अबे जो आवाज़ु उभिरियो। अलाए छो मूंखे बेहदि सर्द लॻो। लालण वटि चाचे अब्दुल कईम हैरत सां ॾिठो। उते छो? उते माण्हू छो वेंदा आहिनि दा? इहो पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे? छा मतिलबु? उताक आहे उहो सम्झां थो, पर एॾी नंढड़ी उमिरि वारा उते छा था कनि? जावेद खणी मिट आहे, वियो हूंदो उते। मामा अम्मा न ॻाल्हायो, पर ज़ाहिद जो उते कहिड़ो कमु हूंदो? असीं सादा पिया थियूं या वाक़ई असांखे ख़बर न आहे? अबे जो लहजो तलख़ो। पते ते विड़िया हुआ ॿई। ॾिस में आली अकबर, चाचो अब्दुल कयूं गरजियो। जे तुंहिंजो मतिलबु मक़सदु को इल्ज़ाम हणणु आहे त सऊं सिधो ॻाल्हाए, ईअं गुज़ार तूं न सलाहे। मां इल्ज़ाम छो हणंदुसि? चवीं त पियो उते पते ते विड़िया। त सही त चवां पियो, उते ॿियो छा ते विड़िया हूंदा? ज़रूरी आहे छा त पते ते ई विड़नि? चाचा कासिद चयो, ॿी का ॻाल्हि बि त थी सघे थी। उते कहिड़ी ॿी ॻाल्हि थींदी आहे कासिद? अबे जो लहजो सख़्तो। जेको सचु आहे सो सचु आहे। मतिलबु तूं असां ते इल्ज़ाम पियो हणी त असीं ख़राबु हूं? हां? चाचा कयूं रड़ कई। तव्हांखे कंहिं चयो? अबे घुरियुसि। मुंहिंजो तुख़ुम ख़राबु मतिलबु मां ख़राबु? चाची चयो, मतिलबु त उहो वञी बीठो न सऊं सिधो। मुंहिंजो औलाद ख़राबु निकितो आहे, मतिलबु मां ख़राबु आहियां छा? अबे सख़्तीअ सां चयो। ॻाल्हि खे थोरो सम्झंदा ऐं हरी भरी हरे हरे ॻाल्हायो। अड़े छा हरे हरे ॻाल्हायां? संदसि आवाज़ु वधी वियो। तूं सऊं सिधो असांखे ॾोही पियो करीं। मुंहिंजे पुट ऐं असांजी ओताक लाइ अलाए छा छा पियो ॻाल्हाईं। अञा मां हरे हरे ॻाल्हायां? मां पंहिंजे पुट लाइ बि त ॻाल्हायां पियो न। अबे रड़ कई। उहो तव्हांखे ॿुधण में नथो अचे छा? जेको सचु आहे मां सो चवां पियो। जे मुंहिंजे औलाद जो कारो मोह आहे त उहो बि त ॿुधायां पियो न। बाक़ी तव्हां छा ते पिया पचो? ईअं नाहे छा? उते पतो नथो हले छा? हले थो, संगत में छो नथो हले? पर कहिड़ो जुआ जो अॾो आहे। पाण उते न आहियूं खेॾिया छा अली अकबर? पंहिंजे वक़्त में ऐं हाणे में फ़र्क़ु आहे दा। छोकिरा अटकिया आहिनि पैसनि ते, दाव ते, उतां मामिलो मतो आहे। न पर जे उहे पाण में विड़िया आहिनि त लालण जो छा थो वञे? कुझु न। अबो मुरकियो, बसि रुॻो टिकरी हिन जी हुई। वात खे लॻाम ॾे अली अकबर। चाचो गजियो, वधंदो न वञ। हाणे सऊं सिधो पियो अची। पाण संभालियो, चङो कोन थींदुई। चाचा कासिद ऐं मामा अमा लाइ विच में पिया। अदा अदा कयूं थोरो आराम सां। हेॾां अबो बि तपी वियो हो। तूं बि थोरो ध्यान सां ॻाल्हाए अब्दुल कयूम। मुंहिंजो को वॾड़ो न आई जो चढ़ियो थो अची। सिधी सही ॻाल्हि आहे, मुंहिंजे औलाद में हथ पवंदा त मां को छॾींदुसि छा? चाचा अब्दुल कयूम सट ॾेई उथियो। हाणे जे ईअं थो ॻाल्हाईं त बसि पोइ भत बिरादरी छुटी, पोइ अचु त आम्हूं साम्हूं थियूं। अमान लाइ हथ ॿधा। अदा अदा कयूम। अबे रड़ कई। पंहिंजो ॻाल्हाइणु ॾिसीं थो, मदद करणु आयो आहीं या अहसान करणु? ऐं जे सचु चइजे थो त बाहि थी लॻाई। अमान लाइ अबे खे हथ ॿधा। अदा तूं ई खणी बसि कर अकबर, ॻाल्हि छो था वधायो? अबे खेसि परे कयो। ॻाल्हि मां नथो वधायां अमान लाइ, मुंहिंजे जिगर में हथ पिया आहिनि। उते मां पंहिंजो पाण खे बि बख़्शु न कयां त ॿिए जी कहिड़ी हैसियत आहे? तोखे हैसियत जी ख़बर पइजी वेंदी अली अकबर। चाचे अब्दुल कयूम रड़ कई। अड़े बसि। चाचे कासिद जो मुंहुं टामणी हणी वियो। बसि कयूम, घणी थी। अधे खे अकेलो सम्झो थी छा? वञे पियो वधंदो। पंहिंजे ज्वारी शराबी छोरे ते ढक रखंदे त शर्म नथो अचई? संगत खे लॼाईंदे त लॼ कर। अब्दुल कयूम चाचे कासिद ॾे वधियो। तूं बि थो ॻाल्हाईं ॾे? मामे अमा लाइ हिकदमि टोपी लाथी ऐं चाचे कयूम जे पेरनि में रखियाईं। ओ अदा, ओ भाऊ, हीअ टोपी अथई मुंहिंजे पेरनि में, मुंहिंजी पेरनि में। ॿेली पाण में न विढ़ो, ईअं न कयो। हिन ॿिन्हिनि खे छॾायो। अबो अब्दुल कयूम ॾे वधियो। ॻाल्हि वधीक ख़राबु थींदी, हितां रवानो थी वञ। हिन महिल न तोखे कुझु सम्झ में ईंदो, न मां कुझु सम्झी सघंदुसि। पाण पोइ ॻाल्हाईंदासीं। पाण हाणे पोइ त छा,
कॾहिं बि कोन ॻाल्हाईंदासीं। अली अकबर आईंदा अहिड़ी ज़रूरत न कजांइ, ज़रूरत तूं न कजांइ। चाचा कासिद रड़ कई। मामे अमान अल्लाह खेसि भाकुर में भरे परे करे वरितो, न त नतीजो अहिड़ो थींदो जो राज यादि कंदा। अलाए संदसि आवाज़ में छा हो। चाचा कयूम खेसि ॾिठो ऐं चुप करे दर मां ॿाहिरि निकिरी वियो। पोयां अजीब हालत थी वई हुई। मामा अमान लाइ ज़ोरीअ चाचा कासिद खे खट ते विहारियो। अबो चुपचाप ईअं ई बीठल हो। मुड़ी ॾिठुमि, अमा जहिड़ो बेहोश थी वई हुई। मासीअ जी रड़ त उहो ॿुधायो हो। सॼी राति अबो वेठो हो। मासीअ बि अमा खे संभालण जी शदीद कोशिशि पई कई, पर हू कंहिंखे वठि ई न पई ॾिए। परियां खट ते चाचो कासिद ऐं मामू अमान लाइ सुतल हुआ। चाचे अब्दुल कयूम जे वञण खां पोइ अबे अंदरि अची अमा खे होश में आंदो हो। पाणी छिणके जॻायो हुअईंसि। उहा ॾाढी रुनी हुई। मामे पंहिंजी भेण खे संभालण में वॾा वस कया। मस वञी हूअ कुझु सामत में आई हुई। निंड न पे आयसि, बसि लॻो पिए जहिड़ो बेहोश ई हुई। राति डिघी थी वई। जावेद खां सवाइ पहिरीं राति हुई। अजीब ख़ामोशी हुई। मुंहिंजो हियांउ पे फाटो अलाए किथे हूंदो, अलाए केॾांहुं वियो हूंदो, अलाए छा थियो हूंदुसि। हू वञण जहिड़ो त कोन हो। केॾांहुं कावड़ जो तिखो हो, पर एतिरो न। ईअं कीअं थो करे सघे? छा जुआ जे जहान में रही उहो अहिड़ो थी वियो हो? छा संदसि संगत अहिड़ो थी वई हुई, या असां पारां पकिड़जण ते हुन फरार थियण जो मौक़ो पिए ॻोल्हियो? न, पर खेसि मौक़े ॻोल्हण जी कहिड़ी ज़रूरत हुई? हू त घर ॿाहिरि घणो वक़्तु रहंदो हो, कंहिं बि वक़्तु वञी सघियो पिए। ईअं मेले मां कीअं हलियो वियो? जहान केॾो न अजीब आहे। माण्हू आहे त आहे, जे न आहे त जहिड़ो हो ई कोन। ईअं कीअं साम्हूं साम्हूं गुम थी वेंदो आहे। हाणे हुओ, हाणे नाहे। इहो सभु कहिड़ो जहान आहे? हीअ रमज़ कहिड़ी आहे? गुम थियण वारो ईअं हिकु पल में गुम कीअं थो थी वञे, ऐं लभजण वारो ईअं लम्हनि मंझि साम्हूं कीअं थो अची बीहे? हू पाण वियो आहे या कंहिं गुम कयो अथसि? लालण जी त का शरारत न आहे, न पर हू छो गुम कंदा? अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी सघे थी? उन ॾींहुं जहिड़ो जो थियो हो न, पाण में विड़िया जे हुआ। थी सघे थो ॻाल्हि का वॾी हुजे, जेका जावेद असां सां उछातरी बयानु कई हुजे। अजीब सुट हो जेको उलझंदो ई थी वियो। मुंहिंजी दिलि रोअण लाइ चई रही हुई। अलाए छो मुंहिंजा ॻोढ़ा निकिता न पे। ज़ब्त बि कोन पे कयुमि, पर अलाए छो ॼण का रोक हुजे, को ख़ौफ़ हुजे, का पक हुजे त उहो रोअण जो हंधु न आहे। बसि अलाए छा हो, कुझु बि सम्झ में न पे आयुमि। अङण में अबो वेठो हो। मां वटि हली आयसि। वसी मैदान में पर भरो चाचे कासिद ऐं मामे अमान अल्लाह जूं खटूं पियल हुयूं। अबे अलाए छो परियां निम हेठां खट आई हुई। सदाईं असांखे वण हेठां सुम्हण खां रोकण वारो अबो पाण अॼु उहो सभु करे रहियो हुयो। अङण में चांडोकी हुई। बसि उन जाइ ते ई रोशनी घटि हुई जिते अबे जी खट रखियल हुई। हू ॼण हल्की ऊंदहि में वेठल हो, हिकु अक्स जियां, पर सम्झ में आयो पिए त हू खट ते वेठल हो। मां वटि हली आयसि। हिन मूं ॾांहुं निहारियो। संदसि ॻल तर हुआ, अखियुनि जा बंद भॻल हुअसि। मां संदसि भर में वेठसि ऐं भॼी पियसि। हिन मूंखे पंहिंजे भाकुर में भरे वरितो ऐं असीं ॿई पीउ धीउ चरियनि वांगुरु रोअण लॻासीं। अजीब मंज़र हो। सुम्हण वारनि जो ख़्यालु बि हो ऐं पंहिंजे मलाल जो ध्यानु बि हो। ऐं अलाए केतिरी देरि उहो बे आवाज़ वकिरो जारी रहियो हो। हुन मुंहिंजो मुंहुं घियो, मुंहिंजी पेशानी चुमियाई। तो मूंसां ॻाल्हि छो कोन कई हुई ज़ेबुल? मूं रहे सां संदसि मुंहुं घियो, पोइ पंहिंजो चहिरो साफ़ु कयुमि। मूं में हिमत न हुई बाबा। छा जी हिमत न हुई? उहो ॿुधाइण जी त तव्हांजो औलाद इन रस्ते ते हले पियो थो, ऐं हाणे जो एॾो कहर थी वियो आहे, सो मूंखे उन जो अंदाज़ो न हो बाबा। तोखे छाजो अंदाज़ो हुआ? मां संदसि अखियूं छलकी पियूं जेकी हुन मुंहिंजे रहे सां उगियूं। मूंखे को बि अंदाज़ो न हो बाबा। मूं वॾो साहु खयूं। हू जो मटियो हो न त बि सुत ते मटियो हो। पहिरीं अहिड़ो कोन हो। दोस्त मटाया हुअईं छा? न बाबा, दोस्त बि उहे ई साॻिया हुअसि। हू सभु शायदि गॾिजी मटिया हुआ। पते जी ख़बर कॾहिं पई हुई तव्हांखे? अमा खे शक थियो हो। पोइ मासी जादुल ॻाल्हि कयसि। अलाए पहिरीं मासी जादुल ॻाल्हि कई, पोइ पैसा लधा हुआईं, पर बहरहाल ॻाल्हि उतां शुरू थी हुई, घणो वक़्तु पहिरीं।
महीनो खनि त थींदो बाबा। तोखे छा थो लॻे हू कावड़िजी वियो आहे? अलाए बाबा, मूंखे त कुझु सम्झ में ई नथो अचे। मां सोचियां थो त सिर्फ़ु हिकिड़े महीने में एॾी तब्दीली किथां थी अची सघे। हिकु महीने में एॾी माण्हूअ में मट, मथां वरी हिकिड़ो ख़्यालु उहो बि थो अचे त माण्हू त लहज़े में मटिजी वेंदो आहे। उहो अहिड़ो कोन्हे बाबा। उन ॾींहुं अमां मारियुसि, पोइ माफ़ी घुरियो आई त सिदके दिलि सां घुरियो आई। तुंहिंजी दिलि ईअं चए थी? बिल्कुलु चवे थी। मुंहिंजी दिलि चवे थी बाबा हू पाण नाहे वियो। मूं रोअणु शुरू कयो। अलाए छो, बसि उहो असां वटां वञी ई नथो सघे। कुझु थियो ज़रूरु आहे, का दुश्मनी, कुझु ॿियो। अबे मुंहिंजो मथो चुमियो। तूं मुंहिंजो वॾो बचो आहीं ज़ेबुल। मां धीअ पुट जो फ़र्क़ु न रखंदो, पर मूं कॾहिं तोखे पुटनि खां घटि बहादुर बि नाहे सम्झो। बसि हिमत न हारजांइ। हू किथे बि आहे, अलाह कंदो त महफ़ूज़ हूंदो, रब जे अमान में हूंदो। तूं रुॻो दुआ करींसि। ऐं हा, मुंहिंजो बाज़ू बणिजांइ। मां हिननि सभिनी खे मुंहुं ॾेई सघां थो। सुबुह जहिड़ो थियो तहिड़ो न थियो। सुबुह जहिड़ो थियो तहिड़ो न थियो। अमां जूं अखियूं सुॼल हुयूं। मासीअ नेरनि तयारु कई हुई। ॿारनि खे ज़ोरीअ तयारु करे स्कूल मोकिलियो हुअईं। नसीबा बि अची वई हुई। असां ॿई कोन विया हुआसीं। मासीअ अमां खे ज़ोरीअ चांहि जो ढुक अधे को कोप पियारियो हो ऐं 2 बिस्कुट खाराया हुआ। अमां बसि माठ में हुई। अबो सुबुह साण ई निकितो वियो हो ऐं चाचा कासिद ऐं मामा अमां लाइ बि हिन साण ई विया हुआ। ॾींहं जी शुरूआति ई अलाए छो साह मुंझाईंदड़ हुई। काल्ह खां वठी जेको दिलि खे धड़को शुरू थियो, सो ॼणु लहण जो नालो ई न पियो वठे। कुझु देरि तरसी नसीबा मेले जे स्टॉल वारे हंधि वई। खेसि हिसाबु किताबु क्लियर करिणो हो। काल्ह तड़ तकड़ में निकिता हुआसीं। कुझु ॼणु सम्झ में ई न पियो आयो। पोइ अहसासु थियो हो त पैसा बि उते काउंटर में ई रहिजी विया हुआ। बसि नसीबा अकुल उहो कयो हो जो उनखे तालो हणी आई हुई। मासी हनीफ़ा अमां खे वॾो सहारो ॾिनो हो। कुझु ई देरि में ॿियूं सभु माइटाणियूं बि अची पहुतियूं। सॼो घर माण्हुनि सां भरियो त मुंहिंजो साहु मुंझणु लॻो। हर कंहिं वात में पंहिंजी ॻाल्हि हुई। हर कंहिं वटि पंहिंजी सोच हुई। नसीबा मोटी त हिन वटि बि कुझु अहिड़ो ई अहवालु हो। उते जेका बि माई मिली पई, तक़रीबन जाऊअ जो ई पुछे पई, नसीबा वटि मोट में कहिड़ो जवाबु हो? बसि हितां हुतां जूं ॻाल्हियूं हुयूं। जन वधीक अंदरि साड़ियो पिए। मूंखे कुझु बि सम्झ में न पियो आयो। हीउ सभु छा थी रहियो हो? 3 जो अबो मोटियो त उहो बि शिकस्त हाल हो। चाचो कासिद ऐं मामो अमान लाइ गॾु कोन हुअसि। घर में बि माइटाणियुनि जो मेलो टुटी चुको हो। हाणे बसि अबो, अमां, मासी हनीफ़ा, नसीबा, मां ऐं ॿार हुआसीं। अबो माठ करे खट ते वेही रहियो। मां पाणीअ जो गिलास खणी वियुसि त हुन हिकु साह में ख़तमु करे छॾियो। ॼणु त सदियुनि जो उञायल हो। सॼो मुंहुं टामणी हणी वियो हुउसि, ॼणु कंहिं डिघे सफ़र तां थकिजी मोटियो हो। अमां सवालिया निगाहनि सां ॾांहुंसि निहारींदी रही। न थी पई ख़बर शमा, हिन वॾो साहु खंयो। का ख़बर नथी पए त काॾे वियो हलियो। ज़मीन ॻही वियसि या आसमान खाई वियुसि। ख़ैरु घुरो साईं। अमां हथ ते रओ वेड़ियो, दुआ कयोसि। ईअं छो था ॻाल्हायोसि? पुलिस छा चयो अदा? मासीअ पुछियो। उहे बि ॻोल्हीनि पिया था। शकियुनि जा नाला पिए पुछाऊं। मूं फ़िलहाल त कोन ॾसियोमानि। ज़ाहिद जे झेड़े वारी ॻाल्हि कई उन्हनि सां? अमां पुछियो। हा, पर उहो त सभिनी जे साम्हूं को थियो हो। सभिनी खे ख़बर हुई ऐं 2 ॼणा पोइ खीर खंड बि थी विया हुआ। तव्हां शक ज़ाहिर कयो हा न चाचा? नसीबा पुछियो। उन लालण या ज़ाहिद मां कंहिंजो नालो ॾेई अचो हा पुलिस खे। उहो सभु एॾो सवलो न आहे अमां। अबे वॾो साहु कयूं। थी सघे थो उन्हनि जो को हथु हुजे, नालो खणिजेनि ऐं जे छिड़ी पिया त मुसीबत थी वेंदी। तव्हांजो मतिलबु आहे अगवा वग़ैरह? मुंहिंजे वात मां निकिरी वियो। कुझु बि थी सघे थो अमां। अबे जे अखियुनि जी जोति ॼणु झीणी हुई। थियण लाइ त कुझु बि थी सघे थो, छाकाणि त कंहिं बि खेसि वेंदे नाहे ॾिठो, न पैदल न कंहिं गाॾीअ में। कंहिंखे बि ॾिसण में छो कोन आयो हो? अजीब मामिलो हो। मुंहिंजे त सम्झ खां ॿाहिरि हो। अबे मुस्तक़िल ॻाल्हायो पिए। जे हू कंहिं सां गॾु वियो हो
त केरु त ॾिसे हा न, कंहिं घिटीअ में कंहिं रस्ते ते किथे न किथे। उहो छा थियो जो हिकदमि ग़ाइबु थी वियो। कुझु आहे माम में ज़ेबुल, कुझु आहे डॉक्टर, आहे ज़रूरु, बसि उहा ख़बर ई नथी पवे। मूंखे मतिलबु ॾाढो प्यारु पियायो। असांजो अबो हिकु मिसाल ई पीउ हो। हुन पंहिंजे वसऊं कॾहिं बि घटायो कोन हो त असांखे को सुखु न मिले। पंहिंजे हाल हार हुन हर क़िस्म जूं ख़ुशियूं असांजे तरियुनि ते आणे रखियूं हुयूं। उहा लालण वारी ॻाल्हि न थिए हा त मुंहिंजी ज़िंदगीअ में संदसि ख़िलाफ़ु कॾहिं बि का बि शिकायत जनम न वठे हा। उहा शिकायत बि हाणे अलाए केॾांहुं हली वई हुई। जे हुन मूंसां दोस्तीअ जो वर्ताव कयो हो त जावेद सां बि संदसि हलत चलत का ख़राबु न हुई। पोइ सभु छा हो? ज़िंदगी बसि सवालनामो बणिजी वई हुई। जेॾांहुं निगाह कयमि पिए लॻमि पिए ॼणो को न को सवाल पंहिंजे टुॿके ते सवारु डोड़ंदो पिए आयो।